जी हजरत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह भी हिकड़ी अम्मा जो पुटो हो। 6 सालन जी उम्र में मदरसे में आयो। चई अम्मा मानी काथे आ? अम्मड़ चयस पुट वुजू कर। वुजू कई। चई अम्मा हाणे छा कया? अम्मड़ चयस पुट मुसल्लो विछा। मुसल्लो विछाई। चई अम्मा हाणे छा कया? अम्मड़ चयस पुट हाणे हथ मथे खणी करे रब को दुआ घुर। या अल्लाह जी सजे जहान के रोजी थोड़ी मुझे रोजीअ जो भी बंदोबस्त कर। दुआ घुरी बस कई। चई अम्मा हाणे छा कया? अम्मड़ चयस पुट अलमारी जो दरवाजो खोल। अल्लाह तुझे रोजी जो बंदोबस्त करे छॾियो हूंदो। मानी त पाण पचाए रखंदी पर पुट जो ईमान ऐं यकीन पई ठाहे त रोज़ी ॾियण वारो केरु आहे। इन ई जे करे अल्लाह सां फरमायो वकअय्यिम मिन दाब्बतिन ला तहमिलु रिज़्क़हा। रब फरमायो मुसलमानो रोज़ी जे मसले में कॾहिं भी परेशान न थीजो। छो? कां ॾे नज़र कयो, कबर ॾे नज़र कयो, झिरकी ॾे नज़र कयो, घेरे ॾे नज़र कयो। ला तहमिलु रिज़्क़हा। सुबुह जो आखिरी मूं निकिता रुमाल जी गंढ में मानी साण कान खयूं। गिदड़ ॾे नज़र कयो, बगड़ ॾे नज़र कयो, लूमड़ ॾे नज़र कयो, शींहं ॾे नज़र कयो। ला तहमिलु रिज़्क़हा। ये भी सुबह जो डर में निकता टिपण बकस में मानी साण कान खयूं। अल्लाहु यर्ज़ुक़हा। रब फरमाए पखी भी मूंखे याद कंदे निकरी पिया। ये जानवर भी मूं ते तवक्कल कंदे निकरी पिया। शाम जो वापस मोटिया जन के अन्न जी जरूरत उन्हनि जूं गुजूं अन्न सां पियो भरियां। पर जन के ताज़न ताज़न गोश्तन जी जरूरत उन्हनि खे ताज़ा ताज़ा गोश्त भी खाराया। मौलाना सुल्तान अहमद जतोई रहमतुल्लाह अलैह भी फरमायो मुसलमानो मानीअ जी डगड़ी जे लाइ परेशान न थीजो। छो? कई जानवर था जंगन में गुज़ारिन। समर साण तिनके नकी बाहि बारिन। असुर सां उथी पंहिंजो साईं पुकारिन। उञायल बुखायल उहे कंहिं खराया सो अल्लाह अल्लाह अल्लाह। ओड़ो पंधनामे वारे शेख अतार भी फरमायो मुसलमानो रोज़ीअ जे लाइ कॾहिं भी परेशान न थीजो। छो? छो त जेको रब साह जी ज़री ॾे थो मानीअ जो गभो भी ज़रूर ॾींदो। बाबा साह वधीक क़ीमती आहे मानी। पोइ जेको रब साह ॾे थो मानी कोन ॾींदो, उहो मानी बि ॾे। हिकु दफ़े कुतुबुद्दीन जी अम्मा खां मानी पचाइण विसरी वई। ॻोठ में का शादी हुई तकरीब। उते जो पहुती त हिनखे फिक्र थियो अॼु मुंहिंजे पुट जो ईमान कमज़ोर थियो। अगे औलाद जे ईमान जो फिक्र हूंदो। हाणे असां मुसलमाननि खे औलाद जे पेट जो फिक्र आहे। 500 जरेब ज़मीन ठाही आहे। चवंदा अञा 500 जरेब ॿिया बि हुजनि। औलाद जे पेट जो मसलो आहे। 100 दुकान पनो आकिल में ठाराइनि। चवंदा अञा 200 दुकान ॿिया बि हुजनि। औलाद जे पेट जो मसलो आहे। करोड़ रुपया बैंक में बैलेंस पियो आहे। चवंदा अञा 2 करोड़ ॿिया बि हुजनि। औलाद जे पेट जो मसलो आहे। असां मुसलमाननि खे इहो त फिक्र आहे त असांजे मरण खां बाद औलाद जो छा थींदो। पर इहो कंहिंखे बि फिक्र कोन्हे त औलाद जे मरण खां बाद औलाद जो छा थींदो। बाबा सुभाणे पुट जो पीउ मां खां अॻु में मरे त पुट जो क़बर में छा थींदो, मशर में छा थींदो। ऐं पुट पीउ मां खां अॻु में मरंदा आहिनि या न। औलाद जे ईमान जो फिक्र कयो। ईमान वॾी क़ीमती शइ अथव।
हजरत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ, उलुल अज़्म पैगंबर आ, आखिरी वक्त में मौत जे बिस्तरे ते सुतो पियो आ, पर कुरान तो फरमा उन वक्त में भी हजरत याकूब अलैहिस्सलाम के पंहिंजे औलाद जे ईमान जो फिक्र हो। 12 पुट मथों बीठा आहिनि। हजरत याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे तुझे माता बुदून मिन बादी, ओ मुंहिंजा पुटरो ॿुधायो यार मुंहिंजे मरण खां बाद इबादत कंहिंजी कंदो। इएं त कोन थींदो जो सुभाणे मां मरी वञा त मुंहिंजे क़ब्र ते कुबो ठाहे मुजावर बणिजी अचे मूंखे सॾु कयो। अब्बा इएं त कोन थींदो जो सुभाणे मां मरी वञा त मुंहिंजे बाबे इसहाक चाचे इस्माइल ॾाॾे इब्राहिम जे क़ब्रुनि ते कुबा ठाहे मुजावर बणिजी वञी उन्हनि खे सॾु कयो। माता बुदून मिन बादी, ॿुधायो मुंहिंजे मरण खां बाद इबादत कंहिंजी कंदो, रुकू कंहिंजो कंदो, सजदो कंहिंजो कंदो, नज़र न्याज़ कंहिंजो कंदो, पुकारींदो कंहिंखे, औलाद कंहिंखां घुरंदो। कुरान तो फरमा सभिनी पुटनि गॾिजी करे हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे चयो क़ालू नाबुदु इलाहक, अब्बा घबरा न, जीअं असां तुंहिंजी हयाती में अल्लाह जी पूजा कंदा हुआसीं त तुंहिंजे मरण खां बाद बि तुंहिंजे उन अल्लाह जी पूजा कंदासीं। व इलाह आबाइक, अञा ताकीद पिया कनि, अब्बा तुंहिंजो बाबो इसहाक, असांजो ॾाॾो इस्माइल, ॾाॾो इब्राहिम, उन्हनि जी अल्लाह जी पूजा कंदासीं। इब्राहिम व इस्माइल व इसहाक, इब्राहिम जे अल्लाह जी पूजा कंदासीं, इस्माइल ऐं इसहाक जे अल्लाह जी पूजा कंदासीं। इलाहम वाहिदा, हिकिड़े अल्लाह जी पूजा कंदासीं। व नहनु लहू मुस्लिमून, अब्बा जीअं असां तुंहिंजे हयाती में रब जा फर्मा बरदार हुयासीं, तुंहिंजी वफ़ात खां बाद बि असां रब जा फर्मा बरदार थी करे। सो बाबा औलाद जे ईमान जो फिक्र कयो। ईमान वॾी क़ीमती शइ आहे। माल खां वधीक जान, जान खां वधीक इज़त, इज़त खां वधीक ईमान अथव। माल जान ते कुर्बान कबो, जान इज़त ते कुर्बान कबी, पर मुसलमानों इज़त ईमान ते कुर्बान कबी आहे। इन जे करे मक्के जा वडेरा, मक्के जा सरदार जनाब ख्वाजा अबू तालिब के नबी साईं वटि सिफारिशी वठी आया त पंहिंजे भाटे खे सम्झा, जेकर तुंहिंजे भाटे मोहम्मद मुस्तफ़ा के अमीर थियण जो शौक़ आहे, असां सभिनी फ़ैसिलो कयो आहे त तुंहिंजे भाटे मोहम्मद के एतिरी दुनिया दौलत ॾियूं, एतिरो पैसो गॾु करे ॾियूं जो मके में सभ खां वधीक अमीर तरीन बणिजी वञे। ऐं बातिल पहिरें नंबर ते पैसे जी लालच। जेकर तुंहिंजे भाटे जो शौक़ हुजे हसीन ऐं जमील कुंवार ते, मक्के में जेका भी हसीन ऐं जमील औरत हुजी असां तुंहिंजे भाटे मोहम्मद मुस्तफ़ा के परणायूं। ऐं बातिल ॿिए नंबर ते माईअ जी लालच ॾींदो अथई, असांजे मज़हब में अच तुंहिंजी शादी कराईंदासीं, तोखे पैसो ॾींदासीं, या बातिल जी निशानी। जेकर तुंहिंजे भाटे मोहम्मद मुस्तफ़ा के सरदारी जो शौक़ आहे, असां सभिनी फ़ैसिलो कयो आहे त सरदारी जी पग मोहम्मद मुस्तफ़ा जे मथे ते था रखूं। असां चीफ सरदार भी मञण जे लाइ तयार आहियूं, छो त नबी साईं में बचपन में ही सरदारी वारियूं ख़ूबियूं हुयूं। तंहिंजे करे त शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमायो, हिकिड़ा ॼमंदा ई सरदारीअ जे लाइ, ॿिया ॼमंदा ई ग़ुलामीअ जे लाइ। जे तव्हां ईअं असां ॼावा ई ग़ुलामीअ जे लाइ, मौलवी खे ॾिसंदासीं त हुनखे बि ॿाहूं ॿधंदासीं, का पीर खे ॾिसंदासीं त हुनजे बि पेरनि ते किरी पवंदासीं, का क़ब्र जे मथां को पग ॾिठोसीं त हुनजो बि सजदो कंदासीं, को सरदार ऐं ख़ान ॾिठोसीं त हुनजी आॾो बि झुकी पवंदासीं, का घोड़े खे सिंगारियल ॾिठोसीं त घोड़े जे पेरनि ते बि किरी पवंदासीं,
काठी का रंगीन खुतल हूंदी त काठी के भी बाहूं बधंदासीं असां जावाई गुलामीअ जे लाइ। शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमायो हिकड़ा जमदाई गुलामीअ जे लाइ ॿिया जमदाई सरदारीअ जे लाइ। सब चो सुभान अल्लाह। असांजो सोनो नबी बचपन में ही सरदार हुयो या न? ख्वाजा अब्दुल मुतलिब साईं जन नंढड़ा हुया, वो साईं जन के वठी आयो बैतुल्ला में, पाण अंदर वियो बैतुल्ला जी सफ़ाई करण जे लाइ, साईं जन के ॿाहिर विया। साईं जन ॿाहिर निकिरी विया पंहिंजे मुंहं सां जबल में। अब्दुल मुतलिब जो ॿाहिर निकितो त साईं जन मौजूद ही न हुया। पोइ अचे साईं जन जी ॻोल्हा कई, सफ़ा ते मरवे ते जबल नूर ते मक्के में पढ़ा पियो ॼाणाए, ऐलान पियो कराए त मुंहिंजो यतीम मोहम्मद गुम थी वियो आहे, किथों भी पतो न पियो। आख़िर शाम जो बैतुल्ला जे दरवाज़े के चंबड़ी करे अब्दुल मुतलिब तो चे, या अल्लाह अब्दुल्ला जी हिकड़ी निशानी मोहम्मद, या अल्लाह अब्दुल्ला त जवानी में जुदा थियो, उन जी निशानी मोहम्मद, या अल्लाह मां मोहम्मद के ॾिसंदोस अब्दुल्ला जी सिक लही वेंदी, मुंहिंजी बुख ई उञ लही वेंदी, या अल्लाह यो यतीम मोहम्मद मूंसां तूं मिला। बैतुल्ला जे दरवाजे के चंबड़ी अब्दुल मुतलिब दुआ पियो घुरे, एडो अबू जहल उठ ते सुवारा, साईं जन आडो वेठा आहिनि। अचे बैतुल्ला जे सान में उठ के उछाई, नबी साईं के लाथई। अब्दुल मुतलिब के चयो, अब्दुल मुतलिब यार हिन ॿार जी संभाल कर, इन ॿार जो ख्याल कर, ई मामूली ॿार कोन थई, समझ में अचे तो तई ॿार असां सभिनी जी सरदारी खत्म कंदो। सब चो सुभान अल्लाह। अब्दुल मुतलिब चोगे ज़ालिमे ने मुझे यतीम सां दुश्मनी न कर, यो सिर्फ तुझो सरदार ना है, यो मोहम्मद मुझो भी सरदार थई, पर क़यामत ताईं सजी कायनात जो मोहम्मद सरदार थी। तोखे कहिड़ी ख़बर यो उहो मुंहिंजो यतीम बचड़ो थई, अञा अम्मा जे पेट में हुयो, इन जी अम्मा पत्थरनि ते हलंदी त पत्थर भी उन जे पेरनि जे हेठों पशम बणिजी वेंदा। अरे ज़ालिम तोखे कहिड़ी ख़बर, इहो उहो मुंहिंजो यतीम मोहम्मद थई, इहो अञा अम्मा जे पेट में हुयो, इन जी अम्मा उस ते हलंदी त ककर मथों छांव कयूं हलंदास। तोखे कहिड़ी ख़बर, इहो उहो मुंहिंजो यतीम मोहम्मद मुस्तफ़ा थई, इहो अञा अम्मा जे पेट में हुयो त जबलनि जे पत्थर पत्थर मां, वणनि जे पन पन मां आवाज़ पियो अचे, बुशरा लकी या आमिना फइन्नकी क़द हमलत बिसय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन। आमिना मुबारक हुजई, छो त तुंहिंजे पेट में जेको बच्चो आ इहो मामूली बच्चो न आहे, अॻियल पोयनि सवालक नबियनि ऐं रसूलनि जो सरदार। अम्मा जे पेट में भी सरदार आ, पर आलम अरवाह में भी सरदार आ। तव्हांखे ख़बर न आहे, अल्लाह ताला हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पुठी ते पंहिंजे कुदरत जी थपकी आई। क़यामत में जेके इंसान पैदा थियणा हुया सब किवलिन जी सूरत में ॿाहिरि निकिरी आया। अल्लाह ताला आलम अरवाह में उन्हनि खां वाइदो वरितो, अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? मुफस्सिरीन हज़रात लिखनि था सब रूह ख़ामोश हुआ, मौलवियुनि जा रूह, पीरनि जा रूह, वलियनि जा रूह, सरदारनि जा रूह, बादशाहनि जा रूह, नबियनि ऐं रसूलनि जा रूह सब ख़ामोश हुया। हिकिड़ो सरदार रूह हुयो असांजे मिठे नाले वारे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सब खां पहिरीं नबी से जे रूह जवाब ॾिनो, क़ालू बला या अल्लाह तूं असांजो रब आ। पोइ सभिनी रूहनि रीस ते चयो त असांजे सरदार जो इहो जवाब आ, तंहिंजे करे असांजो भी जवाब इहो आहे, क़ालू बला या अल्लाह तूं असां सभिनी जो रब आ। बचपन में सरदार, अम्मा जे पेट में सरदार, पर आलम अरवाह में भी सरदार हुया। इन जे करे मक्के जे वडेरनि चयो, जेकर मोहम्मद के सरदारी जो शौक़ आ,
असां सरदारी जी पग मोहम्मद मुस्तफ़ा जे मथे ते रखूं था। चीफ सरदार भी मञण जे लाइ असां तयार आहियूं। हिकिड़ी ॻाल्हि असां रुगो मञे, इएं न चवे त सभु कुझु अल्लाह जे हथ में आहे, इएं चवे त अल्लाह बि अल्लाह आहे, पर ही बि घटि न। बस ही बि कमाए सुधा। अल्लाह हिननि खे बि पंहिंजो कुझु वंड ॾिनो आहे, असांजी ॿुधे कोन थो, हिननि जी मोटाए कोन थो। बस इहा ॻाल्हि असांजी मञे। अल्लाह अकबर। हदीसुनि जे किताबनि में अचे थो नबी से जो चेहरो मुबारक कावर में लाल थियो। पाण फरमायूं चाचा जेकर मुंहिंजी हिकिड़ी तरी ते सिज लही अचे, ॿी तरी ते चंड लही अचे, ज़मीन ऐं आसमान जेतिरो सोन ऐं चांदी जो खोड़ भरे करे मां मोहम्मद खे जो तरह बि मां मोहम्मद हिकिड़े अल्लाह जी ॻाल्हि कंदुसि। बस ऐं इहा ॻाल्हि काफ़रनि खे न वणंदी आहे। मुश्किल मां नथो चवां, क़ुरान मजीद में अल्लाह से फरमाया इज़ा ज़ुकिरल्लाहु वहदहु इश्मअज़्ज़त क़ुलूबुल्लज़ीन ला युमिनून बिल आख़िरह। रब फरमायो जॾहिं तव्हां मुंहिंजी तारीफ़ बयान कंदव, मुंहिंजी हेकड़ाई मुंहिंजी तौहीद बयान कंदव, त मुशरिकनि ऐं काफ़रनि जूं दिलियूं सिकोड़जी वेंदियूं। चवंदा भेणा ही मौलवी जोगी त पको वहाबी आहे, जो रुगो अल्लाह जी ॻाल्हि थो करे पियो। केरु आहे जेको अल्लाह खे न मञे? अल्लाह खे त हर को मञींदो आहे, पर इज़ा ज़ुकिरल्लज़ीन मिन दूनिही इज़ा हुम यस्तबशिरून। अल्लाह से फरमायो जेकर मां रब खे छॾे करे अचे पीरनि बुज़ुर्गनि फ़क़ीरनि जूं करामतूं बयान कंदव त मुशरिक ख़ुशि पिया थींदा, चवंदा वाह वाह मौलवी टीन खड़काए छॾियई, अल्लाह जी तारीफ़ हिनखे न वणंदसि। इन जे करे त अल्लाह ताला नबी सां खे फरमाया ला युकज़िबूनक वलाकिन ज़ालिमीन बिआयातिल्लाहि यजहदून। ओ मुंहिंजा महबूब ए मके जा काफ़िर तोखे कूड़ो कोन था सम्झनि, तोखे त पर पुठ बि चवनि पिया त मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सचो दुनिया में कोई कोन्हे को, मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो अमीन दुनिया में कोई कोन्हे को। मुंहिंजा महबूब हिननि जी तोसां दुश्मनी कान्हे, हिननि जी दुश्मनी मां अल्लाह सां। तव्हांखे ख़बर न आहे अबू जहल बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे, ये तवाफ़ कंदा। असां त ज़िंदगी में हिकिड़ो बि तवाफ़ कोन कयो आहे, पर हू बेईमान रोज़ानो बैतुल्लाह जो तवाफ़ कंदो हो। असां त अमीर प्यारनि जी मस्जिद में सीमेंट जी बोरी ॾिनी आहे, पर हुन बेईमान बैतुल्लाह तामीर करायो हो। असांजी सबील त मलंग पियंदा हल, पर हुन बेईमान जी सबील उन वक़्त जा हाजी पियंदा हा। तवाफ़ पियो करे, असां त ज़मज़म जो पानी पियंदा आहियूं, सो बि हाजी मिलाए ॾींदा आहिनि। इहो ज़ालिम अबू जहल ज़मज़म जो पानी पियंदो बि हुयो, पर ज़मज़म जे पाणीअ सां वेझंदो बि हो। बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे, हुनजो दोस्त बि हुन सां गॾु हुजेसि, मुंडो मुंडे सां मिलाए तवाफ़ पिया करे। त उन दोस्त पुछा कयसि रईस हिते हिकिड़ो नबी पैदा थियो आहे, हुनखे सुञाणींदो? त इन ज़ालिम अबू जहल बैतुल्लाह जे साम्हूं पंहिंजे दोस्त खे चयो, मुंहिंजे साम्हूं मोहम्मद ॼाओ, मुंहिंजे साम्हूं जवान थियो, मुंहिंजे साम्हूं ख़दीजा सां शादी कयई, मां हुनजे पीउ खे सुञाणा थो अब्दुल्ला जो पुटु आहे, मां हुनजी ॾाॾे खे सुञाणा थो ख्वाजा अब्दुल मुतलिब जो पोटो आहे। भला ॾे हवाल इहो मोहम्मद सचो आहे या कूड़ो आहे? त इहो ज़ालिम अबू जहल बैतुल्लाह जे साम्हूं पंहिंजे दोस्त खे थो चवे, यार जेकर पुछा थो करे त मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सचार मको त पंहिंजी जाइ ते, पर सॼी काइनात में मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सचार तोखे न मिलंदो। अरे ज़ालिम जॾहिं मञी बि थो त सचो आहे त पोइ मुस्लमान छो थो थी? असुल ॻाल्हि हीअ आहे, हीअ असांजो पंहिंजो मसइलो आहे सरदारी जो। जेकर मां मुस्लमान थियां त पोइ हर ॻाल्हि मोहम्मद मुस्तफ़ा जी मञणी पवंदी, पोइ मुंहिंजी त केरु ॻाल्हि मञींदो ई कोन। जहिड़ो हिन ॻाल्हि सुञाणंदा हा नबी यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम। क़ुरान थो फरमाए जीअं तव्हां पंहिंजे पुटनि खे सुञाणंदा हो,
इं यहूदी ईसाई काफिर मोहम्मद मुस्तफा के सुञाणंदा त ही सच्चो नबी आ। बाबा हिते का जो पुट जो बीहे हज़ारनि जे तादाद में जमायती वेठा हो का हिकिड़े जो पुट जो हिते स्टेज ते बीहे उहो पंहिंजे पुट खे सुञाणंदो या न? अञा पंहिंजे पुटनि जे सुञाण में उन्हनि खे शक हुयो, मोहम्मद मुस्तफा जे सुञाण में उन्हनि खे पक ई त मोहम्मद नबी आ, आख़िरी नबी आ। छेड़ो इन ॻाल्हि खे। सो पंहिंजे औलाद जे ईमान जो फिक्र कयो। मुश्किल कुशा केर आहे? अलाह जो नालो ज़ोर सां वठो, सवाब थियो। हाजत रवा केर? सभु अलाह जो नालो ज़ोर सां वठो। नफ़े नुक़सान जो मालिक केर? आलिमुल ग़ैब हर शइ खे ॼाणण वारो केर? दाता ॾियण वारो केर? दस्तगीर ऐं गौस मदद करण वारो केर? मुख्तारे कुल कंहिंजी ज़ात। मुझे नबी फरमायो मन कान आखिर कलामी ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। फरमायो जै मुझे उम्मती जे जुबान ते अव्वल में आखिर में ये लफ्ज आया ला इलाहा इल्लल्लाह, माना यो अकीदो हुजे ला इलाहा इल्लल्लाह मुझो माबूद मतलूब मसजूद मुश्किल कुशा हिकिड़ो अल्लाह हुआ। अकीदो यो हुजे पछाड़ी। जरूरी न आहे त पछाड़ी में जुबान ते लफ्ज अचनि, अची वञनि त भली ॻाल्हि आहे, पर हिकिड़ो असांजो मुस्लमान असर जी नमाज़ पढ़ी ॿार निकितो, एक्सीडेंट थी पियो, वीचारो बेहोश थी वियो, कराची हॉस्पिटल हुनखे खणी विया। 8 ॾींहं 8 रातियूं बेहोश लॻो पियो हो। उन बेहोशी वारी हालत में फौत थी वियो। मुझे नबी फरमायो मन कान आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। आखिरी वक्त में इन जो अकीदो आ ला इलाहा इल्लल्लाह, पो भली पछाड़ी में जुबान ते लफ्ज न अचन। नबी से फमा तो फरमायो मुझो उम्मती जन्नत में। इन जे करे ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह जी अम्मा के फिक्र थियो त अॼु मुंहिंजे पुट जो ईमान कमज़ोर थी वेंदो। भॼंदी आई डुकंदी आई, अटो ॻोहे मानी पचाए अलमारी में रखियई। कुतुबुद्दीन जे पेशानी ते बोसो ॾेई करे चई पुट उथ मानी खा। कुतुबुद्दीन चयो अम्मा मां मानी तोखां अॻ में खाई छॾियमि, किथां आंदई? कुतुबुद्दीन चयो अम्मा मां मदरसे मूं आयुसि, पो तूं बि कान हुईं, पो वुज़ू कयुमि, वुज़ू करे मुसल्लो विछायुमि, रब खां दुआ घुरमि या अल्लाह जीअं सॼे जान खे रोज़ी थो ॾी, मुंहिंजे रोज़ीअ जो बि बंदोबस्त कर या अल्लाह। अॼु त अम्मा बि कान्हे का। अम्मा पोइ दुआ घुरी अलमारी जो दरवाज़ो खोलियुमि, मानी पई, पर जेतिरो मज़ो अॼो की मानी में हो ज़िंदगी में कॾहिं बि अहिड़ो मज़ो न आहे। काक माना मानी, काकी माना मानी वारो, ईअं रब उनखे मानी करे। ॿिए नंबर ते औलाद जो हक़ अथव त पंहिंजे बच्चे जो नालो भलो रखो। ॿिए नंबर अब्दुल्ला, अब्दुल रहमान, अब्दुल रऊफ, अब्दुल रज़ाक, अब्दुल समद, अब्दुल हफीज, भला नाला ये अथव। ॿिए नंबर ते भलो नालो मोहम्मद, अहमद, हामिद, महमूद, ताहिर, मुज़म्मिल, मुदस्सिर, बशीर, नज़ीर। नबी सां जे नाले मुबारक मां को नालो मुबारक। टे नंबर ते भलो नालो अबू बकर, उमर, उस्मान, अली, हसन, हुसैन, तलहा, जुबैर, साद, सईद, बिलाल, अम्मार, सुहैब, सलमान। न्याणी जमे त खदीजा, आशा, हफ्सा, मारिया, मैमूना, उम्मे सलमा, उम्मे हबीबा, ज़ैनब, रुकैया, उम्मे कलसूम, फातिमा। नबी से जे बीबिन सगोरन जो नालो या नबी से जे न्याणियुनि सगोरन जो नालो या नबी से जे साहबियात, नबी से जे पाक घराणे जे पाक बीबिन जो नालो रखो, छो त नाले जो भी 40-50 असर थींदो आहे। मां नथो चवां, मुंहिंजे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो
अल्लाह ताला मां मोहम्मद के सदका दो या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पो जन जो भी नालो मोहम्मद हूंदो सब चवंदा लब्बैक जी मौला सा हाज़िर हूं। अल्लाह से फरमाइंदो मां त पंहिंजे सोने नबी के सॾु कयो तव्हां छो जवाब ॾिनो। बाना चवंदा या अल्लाह असांजो नालो भी मोहम्मद आ असां संदोसी शायद असां के सॾु आ। नबी से फरमायो अल्लाह जो रहम जोश में अची वेंदो। अल्लाह से फरमाइंदो तव्हां जो नालो भी मोहम्मद आ त लॻो मुंहिंजे सोने मोहम्मद जे पोयों नाले जे सदके भी माफ़ी थिए। मोहम्मद नालो एॾो प्यारो आ। हदीसुनि जे किताबनि में त ईअं बि ईंदो आ का घर में मोहम्मद नाले को शख्स आ उन्हनि जो अक़ीदो ईमान सही आ। अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं मोहम्मद नाले जे बरकत जे करे सभिनी घर वारनि जी बख़्शिश जा फ़ैसला फरमाईंदो। मोहम्मद नालो एॾो प्यारो आ। असांजे कादरी सिलसिले में अहिड़ा बुज़ुर्ग भी गुज़री चुका आहिनि जो पी जो नालो भी मोहम्मद त पुट जो नालो भी मोहम्मद। अहिड़ा भी असांजा बुज़ुर्ग गुज़री चुका आहिनि जो 4 पुट चइनी जो नालो मोहम्मद। सब जो सुभान अल्लाह चइनी जो नालो पहिरियों पुट जो नालो रखी मोहम्मद अव्वल वरी ॿियो पुट जो नालो रखी मोहम्मद सानी वरी टियों पुट जो नालो रखे मोहम्मद सालिस वरी चौथों पुट जो नालो रखे मोहम्मद राबे जेको पुट जमे नालो मोहम्मद। मोहम्मद नालो एॾो प्यारो आ। असांजा उस्ताद समरकंद बुखारा वो फरमायो असां उते हिकिड़ो कब्रिस्तान ॾिठोसीं मोहम्मदी कब्रिस्तान। फरमायो 400 कब्रूं हुयूं उन कब्रिस्तान में ऐं उते बोर्ड ते लिखियल हुयो ये जेके 400 कब्रूं आहिनि सभिनी जो नालो मोहम्मद सब वक्त जा मुहद्दिस ऐं फ़क़ीह। सब जो सुभान अल्लाह। ऐं बोर्ड ते लिखियल हुयो त क़यामत ताईं इन कब्रिस्तान में उहो खुश नसीब दफन थींदो जंहिंजो नालो भी मोहम्मद हुजे ऐं हुजे भी मुहद्दिस ऐं फ़क़ीह। नालो मोहम्मद तस पर मुहद्दिस न आहे उहो भी हिते दफन न थींदो। मुहद्दिस त आहे पर मोहम्मद नालो न अथस उहो भी हिते दफन न थींदो। इन कब्रिस्तान में उहो खुश नसीब मुसलमान दफन थींदो जंहिंजो नालो भी मोहम्मद हुजे भी मुहद्दिस ऐं फ़क़ीह। मोहम्मद नालो एॾो प्यारो आ। हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जा 2 शागिर्द हुया। एक जो नालो अबू यूसुफ बे जो नालो मोहम्मद। इमाम मोहम्मद गवर्नर जो पुटो हसन शेबानी वक्त जो गवर्नर हो। अगे गवर्नर भी पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ाईंदा। हाणे गॾु गाॾे वारो मज़दूर उहो भी चए थो न बाबा मां पंहिंजे पुट खे डॉक्टर बनाईंदुसि। छो चए थो मुंहिंजी ज़िंदगी त तेल थी वई भला बच्चे जी जिंदगी त ठहे। इएं नथो सोचे त मुंहिंजी दुनिया त वई हली भला बच्चे के कुरान पढ़ाया मन क़बर ऐं क़यामत मुंहिंजी भली थी। अगे गवर्नर भी पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ाईंदा पर वक्त जा बादशाह तव्हांखे ख़बर न आहे। इमाम बुखारी जे ज़माने में जेको बादशाह हुयो हज़रत इमाम बुखारी के चई त मुंहिंजे पुट खे हिते मुंहिंजे बंगले में हदीस पढ़ाए वञ। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो बादशाह इहो हदीस में शान वठो न आहे जो मां तुंहिंजे बंगले में अचे तुंहिंजे पुट खे हदीस पढ़ाया पंहिंजे पुट खे हेॾे मदरसे में मोकिल त हिते हुनखे हदीस पढ़ाया। बादशाह चयो ठीकु आहे मां पंहिंजे पुट खे मोकिलियां थो पर मुंहिंजे पुट खे अलॻि पढ़ा। ग़रीबनि मिस्कीननि मज़दूरनि हारनि जे बच्चनि खे अलॻि पढ़ा मुंहिंजे पुट खे अलॻि पढ़ा। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो बादशाह ईअं बि कोन थींदी जिथे गरीब मिस्कीन मज़दूर हारीअ जे बच्चे खे सबक ॾींदुसि तुंहिंजे पुट खे बि उन्हनि सां गॾु पढ़ाईंदुसि मूंखे अलॻि टाइम न आहे। सब चो सुभान अल्लाह। इस्लाम इन तबकाती निजाम के खत्म थो करे। तबकाती निजाम खत्म
इंशाअल्लाह जेकर जमीयत जी हुकूमत आई तो जै स्कूल में कॉलेज में सरदार जो पुट पढ़ंदो, गवर्नर ऐं वज़ीर जो पुट पढ़ंदो, जनरल ऐं कर्नल जो पुट पढ़ंदो, इंशाअल्लाह उन सागे स्कूल सागे कॉलेज में न गरीब मिस्कीन मजदूर जे पुट खे पढ़ाईंदासीं। इस्लाम इन तबकाती निजाम के खत्म तो करे इंशाअल्लाह। जेकर उलमा जी हुकूमत आई अफगानिस्तान में जै अस्पताल में वजीर आज़म सत्र जो इलाज थी तो इंशाअल्लाह न गरीब मिस्कीन मजदूर हारिय जो भी उन सागी अस्पताल में इलाज थी, मुफ्त में इलाज थी। इन जेकर हजरत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो बादशाह जो तबकाती निजाम ना है इस्लाम में, जो मां तुझे पुट के अलग पढ़ाया, गरीब मिस्कीन मजदूरन जे पुटन के अलग पढ़ाया, जिथे गरीब मिस्कीन मजदूर जो पुट पढ़ंदो तुझे पुट के भी उन्हनि सां गॾु वेहारींदुसि। बादशाह चयो ठीकु आहे, भला इहा ॻाल्हि नथो मनी, भला हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी मनी त मुंहिंजो पुट उते अचे त हुन जे लाइ को गादेलो हुजे, का रली हुजे या को कालीन हुजे, जीअं ॿियनि ॿारनि खे ख़बर पए त हीउ बादशाह जो पुट आहे ऐं उहो कालीन मां थो मोकिलिया, उहा रली मां थो मोकिलिया, उन ते मुंहिंजो पुट वे। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो बादशाह ईअं बि कोन थींदी जंहिं नुखई तॾहिं ते गरीब मिस्कीन मजदूर हारीअ जो बच्चो पढ़ंदो, तुंहिंजे पुट खे बि उन साॻी नुखई साॻे तॾहिं ते वेहणो पवंदो। बादशाह चयो बुखारी मां लॾाए छॾींदो सही। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो बादशाह मां तुझे मुल्क के छॾींदुसि, तुझे शहर के छॾींदुसि, पर मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन के न लॼाईंदुसि। ईद जी रात हज़रत इमाम बुखारी के पंहिंजे शहर मां कढियो। ईद जी रात इमाम बुखारी वणनि जे हेठां घुरियो। बाबा ही तो उन वक़्त जा बादशाह नेक हुया, अॼो के दौर जा त बादशाह रब पनाह ॾे, ही कीअं बर्दाश्त कंदा उलमा, बर्दाश्त न कंदा उलमा। इमाम मोहम्मद गवर्नर जो